मटिजे पई। तव्हांखे ॿुधायो इहो हूंदो त ज़रदारी वरी चढ़ी वियो, वरी निकिरी वियो, वरी पर ईअं आहे कोन। इहा ॻाल्हि तव्हां सभिनी खे ॿुधायां थो, सिंध मटिजे न पई। कॾहिं कॾहिं माण्हू खे ख़बर कान पवंदी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदो आहे सिंधियुनि जो माइट वारी हूंदो आहे न, पोइ चवंदा आहिनि छा चवंदो राति सौ सुधो वेठो, राति ॿारहें ख़बर कोन कंदा आहिनि। राति 10 बजे ताईं कचहरी पई कई, राति 11 बजे ईअं कयो, सुबुह जो निंड मां उथियो, पोइ हथु ॾिनई, पोइ बाथरूम वियो, पोइ अची लेटियो, पोइ हो ई कोन न माण्हू शइ वई। घणो करे पुछबो आहे छा थियो, चवंदा आहिनि हीअं थियो, पोइ हीअं थियो, पोइ शइ वञी रब खे रसी, हीअं जो मुड़ी ॾिसो त आई कोन्हे। तीअं जीअं माण्हू हली थो चवे न, तीअं ॾींहं खां पोइ तव्हीं चवंदो हीअं हलियासीं पे, ज़रदारी हलियो पे, बिलावल हलियो पे, अदी फरियाल हली पे, हीअं जो मुड़ी ॾिसो त इन कोन 25 जुलाई जो राति जो 12 बजे चवंदो ही हलिया पे, हलिया पे, हलिया पे, हीअं अबा ही 25 जुलाई जो राति जो 12 आया, शइ आई करे अबई केॾा विया जला, केॾा हलिया विया प्यालो करे प्यालो करे बाबा, प्यालो करे बाबा, असांजा पीपला प्यालो करे। तंहिंजे करे तव्हां अगरि उहो कुझु मिसाल थो ॾियां त छा पियो थिए। तव्हां अख़बारूं पढ़ंदा हूंदो, टीवी ॾिसंदा हूंदो। असांजो प्यारो मौला बख्श चांडियो साहिबु वियो आहे कराची में उस्तादनि जे जुलूस में। उते मायूं मास्तराणियूं अथनि घेरो करे हुनखे जो तुंहिंजी ॻाल्हि, हुन चयो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधो। तव्हां महिल कंहिं ॾिठो आहे न, कंहिं ॾिठो आहे? हा तव्हां ॾिठो आहे न, तव्हां मां कंहिं ॾिठो आहे नौजवान मां? दादा तव्हां नौजवान ॾिठो आहे? मौला बख्श चांडियो जो घेरो। मौला बख्श चांडियो पढ़ियल लिखियल माण्हू आहे, असांजो दोस्त आहे, हैदराबाद में रहंदो आहे, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, समझदार ॻाल्हियूं वालियूं अकुलियूं कॾहिं कॾहिं कंदो आहे। ऐं और घणा दलील ॾिना, हीअं थो कयां, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मेरी बहनों मेरी बात सुनो, अदियूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, अम्मा बिलावल भुट्टो 2 नंबर हो ठग हो, पीपल्स पार्टी 2 नंबर है, झूठ बोलती है, भाग जाओ। वो असांजो प्यारो हिकिड़ो जिगर आहे फारूक लगारी साहब जो पुट, हुनजो वरी प्रोग्राम तव्हां खे ॾिठो आहे? जमाल लगारी चौथो पंजो ॾींहुं वियो आहे सराइकी इलाइक़े में, पंजाब में। उते ई 15-20 नौजवान बीठा हुआ। उन्होंने जी गाड़ी रोकी, गाड़ी रोके जमाल खान लगारी, सदर फारूक लगारी जो पुट, वॾो जागीरदार, सराइकी इलाइक़े जो सरबराह बादशाह, सराइकी इलाइक़ो सदर जिगर आहे, असां प्रोग्राम ईंदो आहे। उन्हनि फर्दनि सां असांजी का दुश्मनी कान्हे, ॻाल्हि जंहिं कम में लॻा पिया आहिनि। हिन हथे सां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी, हिन हथे सां कहिड़ी, हिन सां कहिड़ी। पर जे ही उस्ताद हुजे क्लास न वठे त मुंहिंजी दुश्मनी हिन सां इहा आहे त तूं क्लास छो कोन वठे। जेकॾहिं ही डॉक्टर आहे, सुई नथो हणे त मुंहिंजी को हिन सां खुश्क आहे, सूमरो आहे, छलगरी आहे, बुरगड़ी आहे, लगारी आहे, चांडियो आहे, हिन सां हथ सां ॻाल्हि कान्हे। तूं बाबा डॉक्टर जी सुई सही छो कोन थो हणे। त उहो जेको जमाल खान लगारी आहे, फारूक लगारी साहिब पुट, हुनजी गाॾी बीहारे नौजवान आया। हाणे मुंहिंजी सराइकी कमज़ोर आहे, सराइकी में पिया ॻाल्हायूं, तुसां असांजे वास्ते क्या किता है, ईअं चइबो छा चइबो आहे? साईं हुन मैं रोड बनवाया, रोड तुसां कोन ही बनवाया, सरकार बनवाया है। जब मेरी ॻाल्हि ॿुधो, मैं तुहाडे कबीले दा सरदार हाँ जी, सरदार साहब साडे वास्ते क्या किता है। अच पछाड़ में चिड़ी पियो, मैं सरदार हाँ, मैं को पे आखन दियो, मैं को पे सवाल कर दियो जी, सवाल जरूर करसूं। पिछे मां वेंदा पिया, वञ भले तूं, वञ भले तूं, वञी ॾिसो वीडियो त हैरान थी वेंदो। सरदार वञ भले तूं, कोन्ही पिया खपंदा असांखे। अरे बाबा ही छा थियो, मूं टीवी विझी मुंहिंजो वञ बणा, ही त दौरी पियो आहे। माण्हू कीअं बीह रहिया आहिनि, माण्हू कीअं गैरत करे बीह रहिया आहिनि। वरी चौथो ॾींहुं वियो आहे सलीम मज़ारी साहब, इहो अलाए कंहिं ॾिठो आहे, कंहिं ॾिठी आहे वीडियो? वियो आहे हेॾा कंदकोट कश्मीर जी यूनिवर्सिटी लाइ छोकिरा फिरी आया आहिनि। कंहिं तव्हां ॾिठी आहे? तो ॾिठी आहे? तो ॾिठी आहे? हा, कश्मीर जी यूनिवर्सिटी 12 सरदार सलीम जान मज़ारी, मज़ारी कबीले जो सरदार। सिंध जे बॉर्डर जे हिन पासे 1000 माण्हू, बॉर्डर जे हुन पासे लखे माण्हू मज़ारनि जा, हथियार पुट बदल राइफल जो आया जी, गाड़ी बीहारियोसि। जब तो सिंध असेंबली में MP रहियो, वज़ीर रहियो, असांजे कश्मीर कंदकोट ज़िले में यूनिवर्सिटी कान्हे, तो यूनिवर्सिटी ठाहिराइण लाइ छा कयो? असीं सखर दरबदर था थियूं, ख़ैरपुर था दरबदर थियूं, असां वटि यूनिवर्सिटी कान्हे त छा कयो? मां हुते ॻाल्हायो न, साईं ॿुधाए तो छा कयो। मां जी ॻाल्हि त ॿुधो, तव्हांजी ॻाल्हि न ॿुधंदासीं, ॿुधाए छा कई। मां तव्हांजो सरदार आहियां, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मूंखे ॻाल्हाइण ॾियो, ईअं न ॻाल्हाइबो आहे। उहो चए असां तिखो नथी, उहो चए सरदार तूं बि तिखो नथी। ॿुधाए यूनिवर्सिटी लाइ छा कयो अथई, ॿुधाए कश्मीर कंदकोट ज़िले लाइ छा कयो अथई, ॿुधाए। पोइ आउं वञा थो, भले वञ लियो, गाॾी अॻियां आउं वञा, भले वञो। जमाल खान लगारी चयो, आउं फातह करण लाइ आहियां। चयो
चयो हुनखे मेरे को फतेह करनी है कि वो 5 साल पहले गुजर गया है चाचा चई मां फतेह कर साजी फतेह कौन गिनसूं फतेह न गिनसूं तरक्याती कम दी खबर दे फतेह कौन गिनसूं भाॼाए गिनियो वरी वियो आहे साईं पंहिंजो दिलबर सुहेल अनवर सियाल जेके अॼु लाइ कल्ह हुनखे छिके छॾियो अॼु हलियो सुहेल अनवर सियाल सुख बोज़दार सुख बिलावल भुट्टो पियो वञे गड़ी ख़ुदा बख़्शे साम्हूं त बिलावल भुट्टो जी हुई असांजे भाउ जी स्टाइल बिस्टाइल थोरो ख़ासि पाण खे इलाही वणंदो आहे छो ॻाल्हाए थोरो वरी आहे पंहिंजे रम्ज़ में बि आहे लचक में आहे न आउं कोन चवंदुसि पोइ वरी शक कंदा हिनखे लचक जी कीअं ख़बर तंहिंजे करे वीचारो मीठुनि सां मुस्कुराईंदो गाॾी मां लथो हुननि चयो त इलाइक़े में गैस कोन्हे जे हम किए हैं फलाणे किए हैं गैस जी दरख़्वास्त वठो दरख़्वास्त कोन वरितो पुलिस वारनि जी घेरियो दरख़्वास्त खणी फाड़े उछलाए गाॾी चुपाए भॼी विया माण्हू पोयां वटि हकलू कनि गाॾी खणी भॼी वियो हाणे इहा पई सद थी न हू असांजो प्यारो दोस्त जिगर जान असांजी चांडियनि जो सरदार उनखे हिकिड़ी छोकिरी आहे उम्मे रुबाब चांडियो रस्ते ते बीह रही आहे चीफ जस्टिस जे गाॾीअ सां ॾिठी अथव छोकिरी उम्मे रुबाब तई को दुनिया जान ॾिसंदा विसंदा आहियो असां भारत जे तूं रुगो वण जे हेठां वेठो आहीं लाइट ई कान ॾिनी आहे असां हिननि खे ॾेखार त सही जिन खे पीपल लाइट ई कोन ॾिनी आहे प्यारा जिगर वेठा आहिनि जीअं भुट्टो कयो बिजा तीर बिजा कयो बिना लाइट जे 21 सदी में लाइट ई कान्हे वेठा आहियूं जंग में न को टीवी न को छा हा तंहिंजे करे सो उहो जो पहुतो आहे उम्मे रुबाब चांडियो न्याणी बीठी आहे 20 सालनि जी यार मूंसां ॻाल्हाई मुंहिंजो तूं इलेक्शन में बीह चई सर आउं इलेक्शन जी लाइ उमिरि मुंहिंजी कान्हे न्याणी इहे जेके न्याणियूं आहिनि पंहिंजूं आउं त न्याणियुनि खे सलाम थो उम्मे रुबाब चांडियो फेरोज़ा लाशारी दीबा सहर ससुई लोहार तनवीर लोहार आरीजो सोरठ लोहार थेबो न सोरठ थेबो बि आहे उहा सोरठ थेबो त नवाज़ लीग में जिन जो पीउ गुम थी वियो आहे उहे न्याणियूं रस्तनि में बीठियूं आहिनि मुक़ाबिलो पियूं कनि ॼमियो बीठियूं आहिनि ॻाठ ऊचो मर्द उन्हनि जे भेट में जहिड़ो करे चाराना माई असांजी रुपयो मायूं जेके असांजो मुक़ाबिलो थियूं कनि जीअं बेनज़ीर असांजी भेण हुई उहा मर्दनि जे भेट में मर्द चाराना असांजी भेण बेनज़ीर रुपयो तीअं उहे जेके भेनरूं रुपयो रुपयो हीअं ताक़त में हिश्मत में ॻाल्हाइण में बीठियूं आहिनि उमे रुबाब चांडियो बीह रही आहे ओॾा सरदार अरबपति सरदार बीठी आहे शोरो साहिब वियो ॻोठनि में ॾेथनि जे ॻोठनि में माण्हुनि खे चई खट खॾूं कचहरी था कयूं चई कचहरी करण लाइ टाइम कोन्हे वरी पर शीधी ॻोठ लाइ वियो सहरिश नगर लाइ उते जाम खान शोरे साहिब वञी चयो जामोट साहिब खे वठी वियो चयाऊं कचहरी करण लाइ ईद जी मुबारकूं न चई ईद जी मुबारकूं न पहिरीं त गटर खोल रहा है हिते पाणी आई कोन्हे ज़हरीलो पाणी पिया पियो मिलण लाइ तयारु कोन्हे पहिरीं गटर खोल रहा पोइ मिलंदा जाम खान शोरे अमरेली खां जामोट खे सहरिश नगर ऐं शीधी ॻोठ ते असांजे कपराणी भाउरनि कपराणी माना ग़रीब मिसकीन महिनतकश ॼमी बीहंदड़ माण्हू मलाह भाउर उन्हनि चयो तुंहिंजी ईद मुबारक न खपे जे ग़रीब ॿार लाइ कपिड़ा वपड़ा हूंदा त ईद जे लाइ ईद जा कपिड़ा वपड़ा खपनि ई कोन ॻाल्हि कर त ड्रेनेज किथे आहे ऐं गटरनि जो पाणी मिलियो पियो आहे पाणी आई कोन्हे ट्रांसफार्मर लाहे विया आहियो बिजली आई कान्हे पहिरीं बिजली ऐं पाणी जी ॻाल्हि कर त असांखे 5 साल छो खसियो अथई भॼाई गिरियो टीवी ॾिसो पिया हलनि रोज़ चईंदा आहिनि माण्हू रोके माण्हू भॼाइनि था माण्हू रस आम आदमी पार्टी जो अमरा के जाइ ते वियो दिल्ली में हिकिड़ो अमरा आयो सभु पिया कतार में हथ ॾियनि और टीवी ते ख़बर पई अथव अख़बार में यूट्यूब ते वञी ॾिसो हिकिड़ो अमरा हालांकि आम आदमी वारो पार्टी केजरीवाल में चङो माण्हू आहे होॾा विया हथ ॾींदा कतार हुई हार हर के हार ते पारायो ऐं हथ ते ॾिने हिकिड़ो अमरा आयो टीवी ते पई आऊं पाण मूं चयो छा आहे हरू छो रखी अथनि वीडियो मुंहिंजो ॾिसां हिकिड़ो अमरा आयो हथ हार पाराईंसि हुन हार पाराए हीअं कयो हिन में हीअं करे ठका जो लपाटयसि छा उनखे 50 ॼणा गेले विया हलिया त लपाटंदड़ इहो रिकॉर्ड थी वई आयो आहे हथ ॿधी हीअं करे हुनखे पहिरीं हार पाराई हार पाराइण खां पोइ हुन ई हथ ॿधा हीअं करे छा लपाटई त इहा सॼी तब्दीली जेका
खुशी अचे पई। मियाँ मिठो साहब आहे, प्यारो आहे, जिगर आहे, पर कुछ न्याणियुनि ॿियाणियुनि जे हवाले सां आहे इल्ज़ाम उन ते त उन्हनि केतिरियूं न्याणियूं अगवा थियूं उन्हनि जे माण्हुनि जे मरफ़त, पोइ वरी उन्हनि खे दबाव विझी उन्हनि जो मामिलो तब्दील कयूं। असां राति ॻाल्हायो, मूं चयो GTA जी क़यादत खे, मूं चयो बाबा सिंध में मुतनाज़ माण्हू न खपनि असांखे, अहिड़ा माण्हू क्वेश्चनेबल जेके दबाव ज़रिए पंहिंजी राय ॿियनि ते मुसलत कनि, उहे न खपनि। सिंध में रहंदड़ असीं सुन्नी हुजूं, शिया हुजूं, हिंदू हुजूं, क्रिश्चन हुजूं, बिहाई हुजूं, अहमदी हुजूं, जेके बि सिंध में रहंदड़ हुजनि, सिंध में सिख रहंदड़ हुजनि, उहे सभु भाउर आहिनि। 7 तारीख़ खां अॻु में पाकिस्तान खां अॻु में बि हिक ॿिए जूं ॾियारियूं बि खाईंदा हुआसीं, होलियूं बि खाईंदा हुआसीं। हिंदू भाउर केतिरा हैदराबाद शहर में हुआ जेके महरम जे जुलूसनि ऐं ताज़ियुनि लाइ देगियूं रधराईंदा हुआ। सुन्नी ऐं शिया भाउर गॾु हुअणु खपनि, धमाका न थियणु खपनि, इमाम बारगाहुनि ते हमला न थियणु खपनि। बरेलवी ऐं देवबंदी पाण में भाउर आहियूं। असांजो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दर्सी आहे मोहब्बत जो, प्यार जो, बर्दाश्त जो, सभिनी खे गॾु खणी हलण जो। हुज़ूर जिन ते त जेके माण्हू उन्हनि जी मुखालफ़त कंदा उहे बीमार थींदा, उन्हनि जी तबियत पुछणु वेंदा। माई जेकॾहिं का उन्हनि जे हवाले सां को ग़लति रवैयो अख़्तियार कंदी हुआ, माई बीमार थींदी त उन्हनि हली वेंदो हुज़ूर जिन। हुज़ूर जिन त पंहिंजे ॾोहिटनि खे कुल्हनि ते विहारींदा। हुज़ूर जिन त न्याणियुनि खां राय वठंदा। बीबी आयशा खां, बीबी फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां, बीबी खतीजतुल कुबरा खां, इन्हनि सभिनी खां मशवरो कंदा। औरतुनि खे हक़ ॾींदा, ॿारनि खे हक़ ॾींदा। जेको मुखालिफ़ हूंदो उनजी ॻाल्हि ॿुधंदा हुआ, मुखालिफ़ जी राय तसली सां ॿुधंदा हुआ। कंहिं बि माण्हू खे कॾहिं ज़िंदगी में कोन चवंदा कि चमाट भरणु, पाण जे करे कहिड़े ॿिए खे चमाटणो न रोकींदा। उहो जेको सॼे आलम में सब्र जो, बर्दाश्त जो, सॼे आलम में प्यार जो, सॼे आलम में दरगुज़र जो हिकिड़ो वॾे में वॾी शख़्सियत हीरो हो। उनजे नाले में वेही सुन्नी शियनि खे, शिया सुन्नियुनि खे, बरेलवी देवबंदियुनि खे, देवबंदी अहल हदीस खे, अहल हदीस बरेलवियुनि खे मारींदो। आगा खानिन, बोरिन, पारसिन, ॿियनि माण्हुनि सां ग़लति रवैया रखंदो त पोइ हीउ मुल्क अमन जो मर्कज़ न थींदो, तरक़ीअ जो मर्कज़ न थींदो। तरक़ी तॾहिं थींदी, तरक़ी छो आहे मलेशिया में, तरक़ी छो आहे? 60% मलेशियन मुस्लमाननि, को 25-30% हुते चीनी आहिनि, 10-15% हुते इंडियन आहिनि, इंडियन केरला जा मद्रासी सभु गॾु रहिया वेठा आहिनि। दुबई में अरब के 15-16% आहिनि, इहा तव्हांखे ख़बर आहे कान्हे त दुबई में अरब आहिनि 15-16%, 80-85% ॿी मख़लूक आहे। उहा ॿी मख़लूक सभु वेठी हले, न को कंहिंखे ॾंडोड़नि, न कंहिंखे मारीनि, न को कंहिंखे इल्ज़ाम करे। ॿुधो अथव दुबई में जुलूस कढी ॿिए खे मारे खे ॾियूं, को जुलूस में दुबई में को हंगामो करे, धमाको करे, को चर्च खे, के मंदर खे, के इमाम बारगाह खे, के मस्जिद खे निशानो बनाए, कुझु बि न। बर्दाश्त सभु भाउर आहियूं। ओंदी ओ ॼाणे सां कोपड़ी तोड़ निभावणी, बोले छा चई आहे न, ओंदी ओ ॼाणे। अलाह पाक हाणे फ़ैसिलो कंदो यौम क़यामत में। तव्हां सभिनी खे ईमान आहे, अलाह पाक ॾिसंदो ही चङो आहे त हुनखे जन्नतुल फिरदौस में जाइ ॾींदो। जेकॾहिं ग़लति अमाल हूंदुसि दोज़ख में मोकिलींदुसि। तंहिंजे करे पाण उहा शाह लतीफ़ वारी सिंध ठाहिण जी कोशिशि में जेका हिननि फिटाई छॾी। हिननि तव्हां खां रोज़गार खसियो आहे, तव्हीं जेके वेठा आहियो, तव्हांजा जेके बचा वेठा आहिनि, तव्हांजा नंढड़ा नौजवान, हिन नौजवान जी कहिड़ी ज़ात ॾियो, नालो छा अथई? रज़ा हुसैन छलगरी। छलगरी माण्हू खे जहिड़ा बहिड़ा जहिड़ा थदा आहिनि, थदा आहिनि, केरु हर लठ वठ हणंदा, जवाब में लठ हणंदा न, या चवंदा मुंहिंजा मिठा भाउ महिरबानी तो लथ साईं। ठीकु आहे, कहिड़े क्लास में पढ़ंदो आहीं? चौथे में। हाणे जॾहिं मैट्रिक में ईंदो 5 सालनि खां पोइ, केसी जे ज़रदारी 5 सालनि खां पोइ वेठो हुजे त मैट्रिक खां पोइ फर्स्ट ईयर इंटर में बि दाख़िला कान मिलंदसि, उन लाइ बि 20 लख घुरंदो। ज़रदारी साहिब खां अॻु में अचण खां अॻु में LMC में महराणी यूनिवर्सिटी में दाख़िला थींदी हुई मेरिट ते। बदीन जो डोमिसाइल आहे, हैदराबाद जो डोमिसाइल आहे, ठटे जो डोमिसाइल आहे, नौकरी मिली दाख़िला थींदी। हाणे बाबा माठ हाणे दाख़िला छा थींदे? 50 लख रुपया ॾियो सेल्फ फाइनेंस मेडिकल, 30 लख ॾियो इंजीनियरिंग, करोड़ ॾियो हीअं थींदो, 50 लख ॾियो, 4 लख ॾियो भंगी जी नौकरी मिलंदी। भंगी नौकरी खपे पाण मां कंहिंखे? भंगी नौकरी आहे 3.5 लख रुपया कोन मिली न, कोशिश कई। हालांकि उहे भंगी असांखां 1000 दफ़ा बहितर आहिनि, छाकाणि असीं किचिरो कयूं था, उहो सफ़ाई था कनि। सफ़ाई निस्फ़ ईमान आहे। असां त पे फिटायूं, मूं जहिड़ो माण्हू मौसमी खाई उछलाई वेंदो आहे, हू वीचारा बेड़ीनि था। उहो ख़ाकरू बि जेके भाउर आहिनि असांजा, उन्हनि जूं नौकरियूं विकियूं,
नवाब शाह में खाकरूबन जो नौकरियूं विकियूं असां वरी पति जे माण्हुनि खे पाण वारा नामरान खे उहे ॾाढा काटन जा कपिड़ा वपड़ा पायो तयार थियो पगार खयो वञे। हिकिड़े ॾींहुं को जज दौरो कयो त चयो त बाबा लायो हिननि खे गटर में हुन चयोसि असीं कीअं लहंदासीं। चई तो नौकरी जो वरिती आहे 25,000 पगार थो खणी। चयो पगार 3 लख रुपया न पैसा ॾेई पोइ वरिती आहे। चई हाणे त गटर में लाहे। चई मुस्लमान थी मुस्लमान जी केरु बुझी गटर में लहणो पवंदई। नौकरी जो वठी वई वामरान खे पोइ हिकिड़ा इस्तीफ़ा ॾेई विया ॿिया गटर में लखा गोॾ ॿधी। तंहिंजे करे ही नौकरियूं वोकरियूं इहे पियूं खपाईंदव। मास्तरनि खे जीअं कुटियो अथनि NTS पास टीचरनि खे जीअं नंढाणी तव्हां ॾिठो कराची में फुआरा पाणी जे लॻा पिया आहिनि। उस्ताद जेके अदारनि खे माफ़ कराए उस्ताद तव्हां जेका गैर जानबदार मखलूक बीठा हुननि खे माफ़ कराए। ठीकु आहे। तंहिंजे करे इहे नंढड़ा ॿार आहिनि न इन्हनि ॿारनि जा सुभाणे फ्यूचर कहिड़ो आहे। इन्हनि ॿार ही जेको नंढड़ो वीचारो ॻाल्हाइनि पिया टुपा पिया ॾियनि इन्हनि जे लाइ न को नौकिरी हूंदी ऐं तव्हीं बिना बिजली जे वेठा आहियो। हिननि लाइ बि बिजली करे वेंदो। तव्हीं जेके पीउ आहियो तव्हीं जेके ॾाॾा आहियो जे पंहिंजनि पीअनि ॾाॾनि जंग कई हुजे हा त अॼु असां वटि सभु कुझु हुजे हा। पंहिंजा पीउ ऐं ॾाॾा बर्दाश्त कयो थधा थियो वेठा त असीं पिया लोड़ियूं। जे पंहिंजनि पीअनि ॾाॾनि हुननि इंडिया मां जेको लश्कर आयो पियो हुनखे न आबाद कंदा हिते त कराची शहर पंहिंजो हुजे हा। हुननि हमरान चई छॾियो हुननि खे फैसलाबाद मुल्तान में चयो त पाकिस्तान अॻे। हुननि ठकाची कयो सभु अॼु हिते लथा सकर में टंडो आदम में अदा मौलवी साहिब ईअं जॾहिं हुतां मटिया त चऊं बाबा पाकिस्तान अॻे अचो पाकिस्तान अॻे त सभु अची सकर रोड़ी कराची हिते लथा कराची शहर ते कब्ज़ो करे वेही रहिया। हुनमें जेके आम माण्हू आहिनि असांजा भाउरनि पर दहशतगर्द अची विया कुलभूषण जहिड़ा अची विया आर्मी पब्लिक स्कूल ते धमाका करण जहिड़ा अची विया कोयटा में धमाका करण पिशावर में धमाका करण शाह नूरानी ते धमाका करण सेवण जी दरगाह ते धमाका करण वारा माण्हू अची विया। हाणे जे पाण ग़लती कंदासीं त हिननि ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थींदो। जेकॾहिं पाण मार्च करे वेही रहां तव्हां जेकॾहिं हिकिड़े पुए ते वोट था ॾियो त पुओ आयो आहे मूंखे 500 रुपया पुए ॾेई वियो आहे वॾेरो खान ऐं हली आयो आहे ईद ते मूंखे ज़रदाल ईद तव्हांजा 5 साल पैसा खाई पोइ तव्हांखे ज़रदे जी प्लेट ॾींदा। पोइ चवंदा साईं भली करे आयो वॾो भाकुर विझी अहिड़ो ज़ोर ॾेई अहिड़ो ज़ोर ॾींदा जो जहिड़ा कर भई जिगर आयो या मुर्गो ज़ाल मुड़ुस आहिनि या जिगर आहिनि वठी बख था विझनि पीपला अहिड़ा था बख विझनि जहिड़ो पाण हुननि जा मुड़ुस हुजूं या पाण हुनजूं ज़ालूं हुजूं बख कढनि ई कोन था ईअं बख में पिया आहियूं झले आधा किथे वई भाऊ ख़ुशि आई बाट चङो भलो। अड़े तूं 5 साल असांखे हथी कोन थो ॾिनो 5 साल खां भाकुरी कोन थो छॾी। हाणे हुन हिकिड़े भाकुर ॿ बिरयानी हिकिड़े ज़रदे उन मथां हिकिड़े पिथल बादाम ऐं हिकिड़ी गांइ गोश्त जी बूटी उहा भला कुते जी आहे गांइ गोश्त जी आहे। ही पीपला थी कुतो कोई तव्हांखे खाराई नींद ते ॻोठ जा 5-7 कुता कोई तव्हांखे खाराइनि चीनी भाउर होई लथा पिया आहिनि उहे कुते जे गोश्त जा शौक़ीन आहिनि के चीनी जा 10-15 कुता वठी उहे तव्हांखे कोई खाराई ॾिनी तव्हीं ॾाढो खाई शुक्र अल्हम्दुलिल्लाह करे आयो बाबा वॾेरे फलाणे खाने ईद जी दावत कई मानी बानी खाई नड़ थी अची पहुतो उनजे आड़ में तव्हांजा स्कूल चट अस्पतालूं चट तव्हांजी बिरयानी जी प्लेट घणे थी पवंदो सोचियो अथव। हिकिड़ी बिरयानी जी प्लेट जेका 70 रुपए जी हूंदी उन 70 रुपए जी बिरयानी जी प्लेट तव्हांजे घर में घणी शादियूं थींदियूं 2, 3, 4, 5 भला 5 सालनि में 2 शादियूं थी हूंदियूं। शादी में वॾेरो घणो पुओ ॾींदो 1000 5 2000 सम्झो पुओ ॾिनई हा 2000 जो पुओ सही थो चए जॾहिं 20 ॼणा अचनि था वॾेरे सां गॾु उहे मानी खाया वञनि 1000 रुपए पुओ माना 50 रुपए हिकिड़े माण्हू मानी ख़ैर पर मिसाल हिकिड़ो बचे 2 पुआ ॾिनई 2000 रुपया भाइटे जा तौर करायो 500 ॿिया मिलिया 2500 रुपया तॾहिं ते आया तव्हांजी दुआ कयूं हा चाचो लखा में गुज़ारियो लखाने जा वॾा वास्ता चाचो लखा में ॾाढे मर्याद दोस्त हो चाचे चाची जी हली वई सची वञी ॿियो चाचो अलाह जहिड़ो त कोन्हे को भला हला ठीकु आहे छो त उहो वरी हिकिड़ो ॿियो छल करे अच्छा हाणे दुआ लाइ त कयूं 2000 पुओ ॾिनऊं 250 रुपया 500 रुपया ॾिनऊं तोरनि ते 3 तव्हांखे छिके विधऊं भाकुर तव्हांखे बूटी खारायूं ढगे जी उन में तव्हांजा 5 करोड़ जा रोड खाई विया 10 करोड़ जी ड्रेनेज जी स्कीम खाई विया 5 करोड़ जो तव्हां आरो प्लांट वारा पैसा खाई विया बिजली जे ट्रांसफार्मर जा पैसा खाई विया रोड जा पैसा खाई विया स्कूल जा पैसा खाई विया बेसिक हेल्थ यूनिट जेका अस्पताल खपंदी हुन जा पैसा खाई विया दवाउनि जा पैसा खाई विया तव्हांजा वसीला खाई विया तव्हांजे कमांड जो अघु केराए तव्हांखे तबाह करे छॾियूं काठियुनि जी भरी 200 रुपया कमांड 155 रुपया 160 रुपया तव्हांजो टमाटो तबाह करे छॾियूं तव्हांजा धाणा तबाह करे छॾियूं तव्हांजे कणिक जा बारदाने में तव्हांजा अरबे रुपया खाई सारियूं तबाह करे छॾियूं तव्हांखे फ़क़ीर बनाए छॾियूं 200-500 जे पूरे 500 जे तॾे जे ख़र्च 500 रुपए जे तोरनि जी दावत हिकिड़े छिके बिदल भाकुर में 10 साल में तव्हांजा अरबे रुपया खाई विया
हाणे मर्ज़ी आहे सौदो क़बूल अथव भैया व्यवहार तव्हांजी मर्ज़ी आहे चओ बाबा असांखे सिंध वञी धूड़ पाए आयाद पली जो वञी धूड़ पाए वतन वञी धूड़ पाए असांजा शहीद वञी धूड़ पाइनि छाई पाइनि असीं सभु वञी धूड़ पायूं असांखे खपे 1000 रुपयो कुओ हिकिड़ो ज़ोरी विधल भाकुर तॾे ते चाचे लाइ 2 हथ दुआ जा हिकिड़ी डोड़ंदी गाॾी धूड़ उॾाईंदी गाॾी हिकिड़ी दरख़्वास्तुनि जी फोटू स्टेट चलाईंदा वञनि उन्हनि जे एवज़ असीं टीन टपड़ सभु लिखी था ॾियूं भले असांजी भेण बेनज़ीर खे मारा गिरिन भले मुर्तज़ा ख़ान खे मारा गिरिन भले बशीर ख़ान न हुजे भले ख़ालिद महमूद सुमरो न हुजे भले इमाम बारगाउनि में धमाका थियनि भले सखर शिकारपुर ऐं जैकबाबाद में लाश पिया हुजनि मोमिननि जा भले सेवण में ज़ाहिरीन पटन ते पिया हुजनि भले शाह नूरानी ते ज़ाहिरीन पिया हुजनि भले कमाल तबाह थी वञे भले थर में बचा ॿार मरंदा रहनि भले मेरिट तबाह थी वञे भले नौकरियूं विकामी वञनि भले न्याणियुनि जा तानिया ख़ासि करनि जा ऐं लाश पिया हुजनि साइमा जरवार नंढड़ी भले हुन सां ज़ोरी ज़ना थी हुनजा लाश पिया हुजनि साहिल कोरेजा इमरान जोखिया ऐं फज़ीला सरकियूं गुम हुजनि रिंकलनि लताउनि ऐं आशाउनि खे भले अगवा कयो वञे भले असांजा ॿार बच्चा घर स्कूल टपड़ सभु दीनवाल करे करे असांखे खपनि 2000 कुओ दुआ लाइ हथ तोहरनि ते 500 रुपए जी ख़र्ची हिकिड़ो हार छिके विधल भाकुर इहो सौदो करणु चाहियो था त तव्हांजी मर्ज़ी आहे जेके चवनि था इहो सौदो क़बूल आहे सिंध भञी जेॾां वञे सिंध खे नुक़सानु थिए असांखे भले रुगो फातह कनि से ख़ुशि हुजनि जेके चवनि त इहो असांखे सौदो क़बूल न आहे असीं हिन दफ़े हुननि सां हिसाब कंदासीं से हथ मथे करे जवाब ॾियनि छा थींदो हिसाब थींदो या न छा थींदो हिसाब थींदो त पोइ फतह पंहिंजी आहे जीअं